अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम दी फ्रंट पेज सां गॾु आवां जो मेज़बान मुश्ताक सरकी। नाज़रीन, असां सां हिन प्रोग्राम जी जान ऐं ज़बरदस्त तजिया निगाह ऐं मुल्क जो नाले वारो सहाफ़ी GM जमाली साहब असां सां गॾु हूंदो आहे। उहो पंहिंजे तजियनि ऐं तबसरनि सां सॼी दुनिया जे व्यूअर्स खे आगाही ॾींदो आहे त जेको वहे वापरे पियो आलमी लेवल ते या मुल्की लेवल ते, इवन मक़ामी लेवल ते, उन में अथेंटिक जेके उन जा राया ऐं तजिया हूंदा आहिनि उन्हनि सां असांखे आगाही ॾींदो रहंदो आहे। ऐं जीअं मूं पहिरें 5-6 प्रोग्राम में ॻाल्हि करे चुको आहियां त जमाली साहब बज़िद हुयो त जेसिताईं पाक भारत लाॻापा बहितरी तरफ़ नथा अचनि, जेसिताईं पाकिस्तान पंहिंजो जेको आहे फ़तेहाब नथो थी वञे इन समूरे ड्रामे में जेको क्रिएट कयो वियो भारत तरफ़ां, तेसिताईं असां इंडिया ऐं पाकिस्तान मामले ते ई प्रोग्राम कंदासीं। ऐं अॼु छाकाणि त पाकिस्तान दुनिया में सुरख़ुरु थियो आहे, जेको पहलगाम जो वाक़ियो कराए मोदी सरकार, 26 बेगुनाह इंसानी उते जानियूं ज़ाया करायूं, पंहिंजा ई माण्हू माराया ऐं उनखे जवाज़ बणाए इल्ज़ाम पाकिस्तान मथां मढ़ियो वियो। इन समूरी सूरत हाल में शुरूआती दिन में पाकिस्तान हर फोरम ते वञण जे लाइ तयारु हुयो। पाण खे क्लियर करण जे लाइ पाकिस्तान हर मुमकिन कोशिशि कई त जेका बि टीं धुर हुजे यानी को बि मुल्क हुजे जिते इंडिया चाहे या तहक़ीक़ात कराए, असां उनखे फैसिलिटेट कंदासीं, असां पेश थींदासीं ऐं पंहिंजी बेगुनाही साबित कंदासीं। बावजूदि इन ज़बरदस्त ग्रेटिट्यूड जे इंडिया पंहिंजे ज़िद ते क़ाइमु हुयो, छाकाणि त बिहार जा इलेक्शन ॿिया वेस्टेड इंट्रस्ट मोदी सरकार जा हुया, RSS जी ब्लैकमेलिंग हुई ऐं मज़हब जो कार्ड हुयो, हिंदुता जो कार्ड हुयो, उहो खेॾणो हुयो हुनखे हर हाल में। बहरहाल हुन 65 जी जेका शिकस्त आहे उनखे बि नज़रअंदाज़ कयो। ताज़ो जेको अभिनंदन ऐं कलभूषण वारी ज़िलत आहे उनखे बि हुन नज़रअंदाज़ कयो। ॿीहर हुनखे हिकिड़ो एडवेंचरिज़म जो शौक़ु थियो ऐं हुन इहो बि शौक़ु पूरो कयो। ऐं जॾहिं हुन 6/7 जी 7 मई वारी राति हिकिड़ी हरकत कई, पाकिस्तान ते हमले जी हिकिड़ी उन नाकाम कोशिशि कई, उनखां पोइ बार बार उन ड्रोन ऐं मिज़ाइल फायर कया, 36 खां मथे 2 मासूम ॿारनि समेत पाकिस्तानी जेके बेगुनाह शहीद कया विया। इन समूरी सूरत हाल ते लास्ट आवर ताईं जेको आहे 11th आवर ताईं पाकिस्तानी क़यादत बिलख़ुसूस चीफ ऑफ आर्मी स्टाफ या वज़ीर आज़म हमेशह इन्हनि इहा कोशिशि कई त इनखे मुंहुं तोड़ जवाबु ॾिनो वेंदो। ऐं टाइम टू टाइम तव्हां ॾिठो मीटिंग्स बि थियूं, सॼी क़ौम शाना बशाना पंहिंजी फोर्सिस सां ऐं पॉलिटिकल क़यादत सां गॾु बीठी। क़ौमी असम्बली, सेनेट, सूबाई असम्बलियूं जेके बि फोरम हुया उते तव्हांखे क़ौमी जज़्बो नज़र आयो। सिंध जी कुंड कुड़च हुजे, गिलगित बिल्तिस्तान कश्मीर हुजे, पंजाब KPK ऐं बलूचिस्तान हुजे, जिते किथे वाण वस्ती शहरनि में तव्हांखे आम माण्हू, औरतूं, ॿारड़ा पाकिस्तानी परचम खणी नज़र आया त उहे फोर्सिस सां गॾु आहिनि ऐं उहे चाहिनि पिया त भारत खे मुंहुं तोड़ जवाबु ॾिनो वञे। ऐं आख़िरकार पॉलिटिकल एलीट कोर ऐं जेके समूरियूं फोर्सिस आहिनि उन सरबराहनि इहो फ़ैसिलो कयो त इनखे ॿीहर 65 बि यादि ॾियाराइणो आहे, अभिनंदन बि यादि ॾियाराइणो आहे ऐं कलभूषण जी उहा चांहि बि यादि ॾियाराइणी आहे। त बहरहाल जॾहिं पाकिस्तान रिटालिएट कयो उन जज़्बे सां, उन क़ौमी गैरत सां, उन ॿधी सां, त पोइ दुनिया ॾिठो जीअं DG ISPR ख़िताब कंदे चयो हुयो त असां जॾहिं कंदासीं, पहिरियों त प्रोपेगेंडा हली, भारतीय इल्ज़ाम हया, माहौल पैदा कयो त बाबा असांजे मथां हमला कया विया आहिनि, पर उहो बेसलेस एलिगेशन ॿियो हुयो ऐं उन में वज़ाहत आई DG ISPR जी त हुन चयो त असां कंदासीं त ॻाए वॼाए कंदासीं ऐं हुन ॻाए वॼाए करे ॾेखारियो। ऐं जॾहिं हिननि रिटालिएशन लेवल ॾिनो ऐं दुनिया ॾिठो त जेको पाकिस्तान वटि सघ आहे या फुली अक्यूब्ड हुयो ऐं जेको क़ौमी जज़्बो ऐं गैरत हुई, उन में दुनिया विटनेस कयो आहे समूरी सूरत हाल खे त पाकिस्तान न सिर्फ़ु पंहिंजो दिफ़ा करणु ॼाणे थो पर दुश्मन खे बि ललकारे सघे थो ऐं दुश्मन खे दुश्मन जे घर में घिरी करे इंडिया खे उन जे इंस्टॉलेशन जेके वाइटल इंस्टॉलेशन्स हुया उन्हनि ते हिट करे ॿुधायो त पाकिस्तान कैन डिफेंड, त माना पाकिस्तान पाण दिफ़ा बि कयो ऐं उनखे ॿुधायो बि सही त तूं जेके बि मन मस्तियूं करे पियो असां तोखे भरपूर जवाबु ॾेई सघूं था। बहरहाल इन समूरी सूरत हाल खां पोइ वॾियूं डेवलपमेंट्स आहिनि, अमरीकी सदर जा बयान हुजनि या ख़ुदि असांजी मुल्की क़यादत हुजे। ऐं अॼु जेको डायरेक्टर जनरल मिलिट्री ऑपरेशन्स ॿिन्ही तरफ़नि खां उन्हनि जो जेको टेलीफोनिक राब्तो थियो आहे ऐं इन ॻाल्हि ते इतफ़ाक़ थियो आहे त कंहिं 3 मुल्क में वेही करे ॻाल्हियूं कंदासीं। बहरहाल अॼु ख्वाजा आसिफ जो हिकिड़ो बयानु इंतिहाई अहम आहे, जंहिं चयो आहे त ॻाल्हियूं थींदियूं त 3 मामलनि ते थींदियूं ऐं उहे ॻाल्हियूं कॾहिं थींदियूं, किथे थींदियूं, इहो फ़ैसिलो बाद में थींदो। बहरहाल इहा समूरी जेका सूरत हाल आहे
जमाली साहब तव्हांजी वॾी महिरबानी। अॼु तव्हांजे चेहरे ते पाण हिकिड़ी क़ौमी फतेह जी तस्वीर नज़र अचे पई। तव्हांजी अखियुनि में जेका सुराई आहे ऐं चेहरे ते जेका मुस्कुराहट आहे, गुज़िरियल 6 प्रोग्राम में असां ॾिठोसीं तव्हां इंतिहाई परेशान बि आहे, तव्हां भोॻियो बि आहे। ऐं तव्हांजे KTN जे स्क्रीन तां या ज़ाती तव्हां जेके व्लॉग्स हुआ उहे इंडिया ते एतिरा त असरअंदाज़ थिया जो इंडिया जीअं मेन स्ट्रीम मीडिया जे कुझु चैनल्स खे या बिलावल भुट्टो जे ट्विटर्स खे ॿियनि शयुनि खे बैन कयो, तीअं ई तव्हां बि ख़ुशि नसीबनि मां हिकु आहियो जंहिंखे इंडिया बैन कयो आहे। ऐं असांखे फ़ख़ुरु आहे त अहिड़े मुहिबतनि पाकिस्तानी सां, अहिड़े सहाफ़ी सां, अहिड़े तजिया निगार सां KTN जे हिन प्रोग्राम वसीले दुनिया ताईं इहो आवाज़ु पहुचायूं था। भले इंडिया असां ते पाबंदी लॻाए चैनल ते बि, पर असांखे फ़ख़ुरु आहे त असां पंहिंजे फोर फ्रंट ते जेको इंडिविजुअल रोल आहे उहो प्ले पिया कयूं। जमाली साहब छा चवंदा? समूरी सूरत हाल आहे, समूरी सूरत हाल तव्हांजे साम्हूं आहे ऐं तव्हां पंहिंजूं अॻकथियूं बि कयूं त जेकॾहिं भारत का अहिड़ी शरंगेज़ी कई त उनखे मुंहुं तोड़ जवाबु ॾिनो वेंदो, ऐं जवाबु अहिड़ो ॾिनो आहे जो अञा ताईं भारत बौखलाहट जो शिकार आहे। सभ खां पहिरियों त असां पाकिस्तान ऐं भारत जे पुर अमन जेके करोड़े माण्हू आहिनि उन्हनि खे मुबारकबाद ॾींदासीं त छो जो पाकिस्तान हमेशह अमन जी ॻाल्हि कई। ज़ाहिर आहे इंडिया में बि हिकु वॾो तबिको हो जेको अमन जी ॻाल्हि ई करे रहियो हुयो, पर हिंदुत्व जो नज़रियो रखंदड़ नरेंद्र मोदी सरकार ऐं उन जा जेके पोइ लॻो आहे उहे बेसिकली जंगी जनून में मुब्तला। बहरहाल अलाह जी महिरबानी आहे, असां हिन जंग खे न कंहिंजी हार था चऊं न कंहिंजी फतेह था चऊं। फतेह थी आहे अमन जी, फतेह थी आहे अमन पसंदि माण्हुनि जी, फतेह थी आहे जेके हिन दुनिया में तरक़ी था ॾिसणु चाहिनि, फतेह उन्हनि जी थी आहे जेके हिन दुनिया में इंसानियत था ॾिसणु चाहिनि। उन सभिनी अवाम जी फतेह थी आहे, न सिर्फ़ु हिन ॿिनि मुल्कनि जी बल्कि दुनिया जे हर उन तबिके जी जेके अमन चाहिनि था। हाणे असां अचूं त पंहिंजो जेको हिन जंग जो बैकग्राउंड आहे बेसिकली अंडरस्टिमेट करे वियो इंडिया पाकिस्तान जी फ़ौज खे, पाकिस्तानी अवाम जे जज़्बे खे, जॾहिं त उनखे इहो यादि रखणु घुरिजे त 65 में उनखे मुंहुं तोड़ जवाबु ॾिनोसीं। 71 जी जंग में असांखे नुक़सानु सिर्फ़ु इन करे थियो, बुनियादी जेकी असल जेकी उनजी वजह आहे जो असांजो मुक़ाबिलो को इंडिया सां कान हुयो, असांजो मुक़ाबिलो मुसलमाननि सां हो, असांजे माण्हुनि सां हो, बांग्लादेश असांजो हिसो हुयो। ऐं विच में जेकी सप्लाई ऑफ लाइन आहे, छो जो तव्हांखे ख़बर आहे त बांग्लादेश वञण जे लाइ को रोड रस्ता मुयसरु न आहिनि, त विच में इंडिया आहे। असांजी कुझु मजबूरियूं उन ज़माने में, उनजे बावजूदि बि 71 जी एॾी ख़ौफ़नाक जंग जे बावजूदि बि असां पंहिंजी स्टेबिलिटी ॾे वधियासीं। पर हिन दफ़े शायदि हुनखे हालांकि सबक़ु सिखणु घुरिजे आहे। जॾहिं अभिनंदन जो वाक़ियो थियो, जॾहिं कुलभूषण खे असां गिरफ़्तार कयोसीं, पर हू सबक़ु न सिखियो, छो जो हुननि जो दिमाग़ जेको आहे उन्हनि में एतिरो गुरूर ऐं तकबर हुयो। ऐं उन्हनि खे यादि रखणु घुरिजे त गुरूर ऐं तकबर सिर्फ़ु ज़मीन ऐं आसमान में सिर्फ़ु हिकिड़ी शख़्सियत जे लाइ आहे जेको रब ताला आहे। ॿियो हिन दुनिया में कोई अहिड़ो पैदा न थियो आहे जंहिंजे लाइ गुरूर ऐं तकबर हुजे। हुन पंहिंजे तकबराना सोच जे मुताबिक़ नरेंद्र मोदी इहो सम्झो त हू पाकिस्तान खे गिड़काए वेंदो, पर हुनखे अञा ॾिसो त असांजा इहे सिर्फ़ु 2 जहाज़ जेके पूरे इंडिया में दौरो कंदा रहिया ऐं 4 जहाज़ जेके हुनजे बैकअप में हुआ। अञा हुनखे असां उहा पंहिंजी ताक़त ॾेखारी कान। अञा पाकिस्तानी फ़ौज त हुनखे सिर्फ़ु अल फतह मिज़ाइल 1 ऐं अल फतह मिज़ाइल 2 पंहिंजो ॾेखारियो, जॾहिं त असां वटि जेको आहे मिज़ाइल जी जेकी फ़हिरिस्त आहे उहा एॾी तवील आहे त जेकॾहिं उहा इंडिया ते बरसाति उन्हनि जी थिए आहे त शायदि इंडिया हिन ज़मीन तां ई सिफ़ाहस्ती तां मिटी वञे हा। पर मां पाकिस्तान जी सॼी क़यादत खे बि सलाम पेश कंदुमि त हुन जेके हमला कया, जेके 26 टारगेट सिलेक्ट कया, उन में हिकिड़ी बि अहिड़ी जॻह न हुई जेकी सिविलियन सां वाबस्ता हुई। यानी इंडिया जी तव्हां मकारी ॾिसो त हुन असांजे सिविलियन माण्हुनि खे, ॿारनि खे, औरतुनि खे, बुज़ुर्गनि खे, मदरसनि खे, असांजी यानी की इबादत गाहुनि खे, मस्जिदनि खे निशानो बणायो। पर पाकिस्तानी फ़ौज जो तव्हां जंग जो तरीक़ो ॾिसो आहे उहो बिल्कुलु एक्यूरेट कॉपी ही जंग जी जेको अक़वाम मुत्तहिदा जी SOP आहे। यानी जंग में असां उन्हनि तमामु क़ानूननि खे मद्देनज़र रखियो, अक़वाम मुत्तहिदा जी जेकी SOP ॾिनल आहे जंग जे हवाले सां उनखे मद्देनज़र रखियो। ऐं असां बार बार इंडिया खे चई रहियासीं त असांखे तव्हां न आज़मायो, असांजी ताक़त खे तव्हां न आज़मायो। असां छो जो असांखे त पंहिंजी ताक़त जे बारे में ख़बर हुई, असांखे पंहिंजी फ़ौज जी सलाहियतुनि ते पूरो एतमाद हुयो। असांजी जेकी आर्मी चीफ जी जेकी स्ट्रेटजीज़ हुई ऐं आर्मी चीफ जेके मां सम्झां थो त जोश ऐं जज़्बो वलवलो पंहिंजे जवाननि में पैदा कयो, असांखे त पूरो भरोसो हुयो। पर शायदि इंडिया उनखे अंडरस्टिमेट करे वियो।
त उनखे हिकिड़ो टेलर जेको आहे ॾेखारियो ऐं इहा जंग तव्हां यकीन कयो त 1.5 अरब जी आबादी जो मुल्क जंहिं वटि 1.3 यानी कि 13 लख खां वधीक फ़ौजी आहिनि, जंहिं वटि पाकिस्तान जे मुक़ाबले में 3 गुना यानी कि 3 ते जेको आहे हथियार मौजूदु आहिनि, जेको वेल इक्विप्ड हुयो सैटेलाइट सिस्टम सां गॾु, जेके उहो पंहिंजो सेल्फ डिफेंस सिस्टम चवंदा हुआ, उन जे बावजूदु असांजे 2 शाहीननि सिर्फ़ु 2 जहाज़ असांजा जेके इंटर थिया आहिनि, मां उन्हनि जी ॻाल्हि करे रहियो आहियां हिन वक़्तु, उन्हनि जेको आहे हिननि जा 26 स्पॉट जेके फ़ौजी इंस्टॉलेशन्स हुयूं, जंहिंमें हिननि जा एयरबेस हुआ, हिननि जा ब्रिगेड हेडक्वार्टर्स हुआ, ऐं ख़ासि तौर ते उहे 26 स्पॉट हिननि सिलेक्ट कया जितां असांजे मुल्क में हमला थिया हुआ। यानी उहे 26 स्पॉट उहे हुआ जितां कुझु जॻहनि तां लॉजिस्टिक प्रोवाइड पई थिए ऐं कुझु जॻहनि तां असां ते अटैक कया हुआ। त असां अञा बि सेल्फ डिफेंस जे लाइ सिर्फ़ु उन्हनि इलाइक़नि खे हिट कयोसीं जेके पाकिस्तान जे ॿारनि जा कातिल हुआ, पाकिस्तान में इंसानियत जा कातिल हुआ, पाकिस्तान में असांजी इबादत गाहुनि जा कातिल हुआ, उन्हनि खे टारगेट करे ऐं को बि निशानो असांजो कंहिं बि असांजे शाहीन जो निशानो, हिकिड़ो निशानो बि नथा चवनि त इहो फ्लॉप थियो आहे। यानी असांजा 26 जो 26 निशाना जेके हुआ उहे एक्यूरेट उन्हनि जी इंस्टॉलेशन ते लॻा ऐं इन ते असांखे पंहिंजे पाकिस्तान जे एयरफोर्स जे जवाननि ते, पंहिंजे शाहीननि ते फ़ख़्रु आहे त उन्हनि पंहिंजे क़ौम जी, पंहिंजे मुल्क जी इज़त जेको आहे न सिर्फ़ु पाकिस्तान में, पाकिस्तानी अवाम में, बल्कि दुनिया में। हाणे तव्हां ॾिसो त बर्तानिया चई रहियो आहे त पाकिस्तान एयरफोर्स फ़िज़ाउनि जी बादशाह आहे। यानी लक़ब जेके दुनिया में तव्हांखे मिलनि था त उन सां ज़ाहिर आहे जेको बि पाकिस्तानी आहे, मां सम्झां थो त उनजो दिलि जेको आहे वॾो थियणु घुरिजे। ऐं फ्रांस जी तव्हां रिपोर्टिंग ॾिसो, तव्हां यूरोप जी तव्हां रिपोर्टिंग ॾिसो, तव्हां अल जज़ीरा, CNN, BBC, रॉइटर जी तव्हां ॾिसो, हर तबिको यानी कि जेके नॉन मुस्लिम जी आऊं ॻाल्हि करे रहियो आहियां, हर तबिको जेको आहे उहो पाकिस्तान जे इन कारनामे ते पंहिंजूं तहरीरूं लिखी रहियो आहे, पंहिंजा वीलॉग्स करे रहियो आहे, पंहिंजी रिपोर्टिंग करे रहियो आहे, पंहिंजा पैकेजिस हलाए रहियो आहे। छो जो पाकिस्तान रुॻो इंडिया खे न, हिन सॼी दुनिया खे सरप्राइज़ ॾिनो ऐं हिननि ॿुधायो त पाकिस्तान जी सलाहियत आहे छा। असां सिर्फ़ु इस्तेमालु इन करे न कंदासीं जो असां हमेशह खां अमन चाहींदा आहियूं। जॾहिं त भारत खे थाणेदार बणजण जी उन कोशिशि कंदो आहे, तव्हां नेपाल सां ॾिसो उन छा हाल कयल आहे, बांग्लादेश सां ॾिसो उन छा हाल कयल आहे, चाइना सां सरहदी मामलनि ते उनजो केतिरो तनाव आहे, श्रीलंका में जे लाइ जेको आहे केतिरी उन में नफ़रत आहे। बेसिकली हू हिन ख़िते जी, एशिया जी हिकु त मईशत ते क़ाबिज़ थो थियणु चाहे ऐं ॿियो ताक़त जे ज़ोर ते हू सम्झे थो त जंहिं मुल्क जी बि सरहद खे चाहे, उनजी ख़ुदि मुख़्तारी खे चाहे, उहो लताड़े सघे थो। पर पाकिस्तान उनखे उहो जवाबु ॾिनो आहे जो हुनखे रोईंदे राति जो जेको आहे फ़ोन करिणो पइजी वियो अमरीकी सदर खे ऐं उनखे उन दरख़्वास्त कई त हाणे असांजी हिमत ख़तमु थी वई आहे, महिरबानी करे पाकिस्तान खां असांजो सीज़ फायर करायो। पर उन जे बावजूदि बि असां चई रहिया आहियूं ऐं पाकिस्तान जी सॼी क़यादत खे असां सलाम पेश कंदासीं त हुन उन में अनापरस्ती जो मुज़ाहिरो न कयो, हुन उन में अपर हैंड थियण जी कोशिशि न कई, हुन वालिहाना तरीक़े सां उन सालसी खे बि मञियो त ठीकु आहे असां सां हिकिड़ो ज़ुल्म कयो, इंसानियत सुलूक कयो, असांजे ग़रीब ॿारनि खे, इन्हनि मासूम ॿारनि खे क़तलु कयो, असां उनजो बदिलो वठी छॾियोसीं ऐं असां हाणे सीज़ फायर ते एग्री करे रहिया आहियूं। त हाणे इहो सीज़ फायर थी वियो, इन में असांखे ख़ुशी आहे छो जो इहा अमन जी फतह थी आहे असल में हिन दुनिया में। छो जो ख़िते में जेकॾहिं जंग लॻी वञे हा त इहे सिर्फ़ु पाकिस्तान ताईं महदूद न रहिया जो असां पहिरियों बि चई चुका आहियूं, इहा दुनिया जे ॿियनि मुल्कनि खे बि मुतासिर करे हा ऐं करोड़े माण्हू उन सां मुतासिर थियनि हा, अरबे खरबे डॉलर जो जेको आहे नुक़सानु थिए हा ऐं वरी हिन एशिया खे संभलजण में वॾो टाइम लॻे हा। त बहरहाल इंडिया खे इहा ख़बर बि पइजी वई पाकिस्तान जी ताक़त जी ऐं असांखे बि ख़बर पइजी वई त असांजे शाहीननि जी जुरत जी, उन्हनि जे जज़्बे जी, उन्हनि जे बलवले जी। ऐं हाणे जेको हीउ बहितरी ॾांहुं सफ़रु हली रहियो आहे, जीअं तव्हां चयो त DGMO ॿिन्ही मुल्कनि जे पाण में राब्तो करे छॾियो आहे, उन्हनि जी हिकिड़ी मुलाक़ात थियणी आहे दुबई में। पर छो जो एजेंडा जेको आहे हिकिड़ो हाणे प्रॉपर ठहंदो, छो जो हाणे जेके टर्म्स ऑफ रेफरेंसिस आहिनि उन में सभ खां जेकी प्रायोरिटी आहे असांजी उहा आहे मक़बूज़ा कश्मीर। उनखां पोइ ज़ाहिर आहे सिंतास मुआइदो जेको उन तरफ़ा तौर ते ख़तमु कयो आहे, जंहिंखे उहो ख़तमु करे नथो सघे छो जो उन में बि वर्ल्ड बैंक गारंटर आहे। जीअं हिन में सालसी अमरीकी सदर कई आहे, अहिड़े तरीक़े सां सिंतास मुआइदे में बि सालसी वर्ल्ड बैंक जी आहे ऐं उहो रिटन एग्रीमेंट आहे जंहिंखे को बि मुल्क यकतरफ़ा ख़तमु नथो करे सघे। त इन क़िस्म जा ॿिया कुझु एजेंडा आहिनि। प्लस जॾहिं जंग लॻंदी आहे त उनजी बहरहाल हिकिड़ी हिकमत अमली हूंदी आहे, उन्हनि जे ट्रुप्स जी वापसी हूंदी आहे, उन्हनि जे इक्विपमेंट जी हूंदी आहे, उन्हनि जी चौकियुनि जा जेके मसइला आहिनि उहे तमामु हाणे हींअर गंभीर सूरत हाल अख़्तियार करे विया आहिनि। छो जो हुन जूं जेके मक़बूज़ा कश्मीर वारी साइड ते चौकियूं हुयूं या जेके पाकिस्तान ते अटैक करण वारियूं चौकियूं ऐं ब्रिगेड्स ऑफिसिस हुआ उन्हनि जा, उहे सभु तबाह थी चुका आहिनि।
त इन जो हिकिड़ो पूरो बाक़ाइदा हिकिड़ो प्रॉपर एग्रीमेंट थींदो इन DGMOs जी मुलाक़ात खां पोइ हिकिड़ो एजेंडा तयारु थींदो ऐं मूंखे ख़्यालु मुंहिंजो इहो ई आहे छो जो अमरीकी सदर पहिरियों दफ़ो पंहिंजे ट्वीट में इहो पिणु चयो आहे त हाणे मां जेको देरीना मसइलो आहे मक़बूज़ा कश्मीर जो उनखे बि हल कराइण में पंहिंजो किरदारु अदा कंदुमि त असांखे हाणे उमेदु आहे त जेकॾहिं दुनिया सम्झे थी ऐं ॿियो इहो छो जो UN चार्टर जी ऑलरेडी ख़िलाफ़वर्ज़ी थी चुकी आहे 1948 में ई UN जेको आहे चई छॾियो त इहो जेको कश्मीर जो इलाइक़ो आहे इहो मुतनाज़ा इलाइक़ो आहे ऐं ॿई मुल्क जेका हुन में कंहिं बि क़िस्म जी जबल साहब नथा सम्झो त हे जेको असांजो काउंटर अटैक हुयो दिफ़ा जे लाइ पाक आर्मी जो पाकिस्तान एयरफोर्स जो या नेवी जो जॉइंट जेके बि पोज़ीशन्स असां वरितियूंसीं त न सिर्फ़ु भारत जे लाइ पर दुनिया जे लाइ आई ओपनर तौरु साम्हूं आहे छो जो हर मुल्क जेको आहे पाकिस्तान खे हुनजे पुरअमन मिज़ाज मुताबिक़ अंडरएस्टिमेट कंदो आयो आहे। नथा सम्झो त डोनाल्ड ट्रम्प जो ईअं एक्टिवली सडन रोल ऐं उनखां पोइ सीज़ फायर कराइणु या ट्याकड़ी करणु वरी पंहिंजो जेको ऑफर एक्सटेंड करणु पाकिस्तान ॾांहुं इहो ई डोनाल्ड ट्रम्प पहिरियों चए पियो त जेकॾहिं जंग ॿिन्ही मुल्कनि कई त असां यानी अमेरिका हिन सां तिजारत या वापारु न कंदा, सख़्तियुनि जी ॻाल्हि कई वई। इंडिया खे इहा ॻाल्हि सम्झ में न पई अचे, बार बार सफ़ारती जेके बि फोरम्स हुया न सिर्फ़ु अमेरिका पर ख़ुदि कैनेडा बरतानिया यानी गल्फ कंट्रीज़ ऐं ॿिया जेके बि हुया मुल्क उन्हनि इहा ट्याकड़ी जी कोशिशि कई। सम्झो था त हे जेको गुरूर हिन जो मिटी में मिलायो वियो आहे इन सां ॿियनि मुल्कनि ॾे बि जेके ताक़तवर तरीन मुल्क आहिनि उन्हनि पाकिस्तान जे वजूद खे तस्लीम कंदे इहो बावर करायो आहे त पाकिस्तान हिकिड़ो ताक़तवर मुल्क तौरु साम्हूं आयो आहे। हाणे पाकिस्तान जेको आहे ॾिसो दुनिया इहो चई रही आहे न त पाकिस्तान फ़िज़ाउनि जो बादशाह आहे यानी हवाउनि जो बादशाह आहे त नंबर 1 पोज़ीशन ॾेई छॾी आहे या दुनिया ॾिनी आहे। यानी की तव्हां इंटरनेशनल जेके बि अख़बारात आहिनि उन्हनि जा आर्टिकल्स ॾिसो उन्हनि जी हेडलाइन ॾिसो। इनफैक्ट आउं CNN BBC जी ॻाल्हि करे रहियो आहियां त उन्हनि जा तव्हां पैकेजिस ॾिसो उन जा तव्हां तबसरा ॾिसो उन्हनि जा तव्हां तज़िया ॾिसो। दुनिया जो हर मुल्क यानी फ्रांस जंहिंजा उहे राफ़ेल तयारा हुआ ऐं वाहिद पाकिस्तान कंट्री आहे जॾहिं खां राफ़ेल तयारा थिया आहिनि कंहिं बि जंग में अॼु ताईं इहो राफ़ेल तयारो ज़मीन बोस न थियो आहे यानी की किरियो न आहे। पाकिस्तानी फोर्स या एयरफोर्स उहा वाहिद फोर्स आहे हिन दुनिया में जंहिं उन तयारे खे बि किराए छॾियो जेको फ्रांस जो गुरूर हो, फ्रांस जो तकबुर हो। यानी भारत खे ॾेई करे हो त पाण फ्रांस जी कंपनी जा शेयर किरी पिया आहिनि त ही कहिड़ी असां पायलटनि खे एॾा क़ीमती जहाज़ ॾेई छॾियासीं जिन जेको आहे असांजो सत्यानाश करे छॾियो आहे। ऐं पाकिस्तान जंहिं जहाज़ सां उनखे निशानो बणायो आहे जे 17 थंडर जंहिंखे असां चऊं था जेको चाइना ऐं पाकिस्तान मुश्तरका तौर ते ठाहियो आहे। बेसिकली जो असल जेकी ॻाल्हि आहे उहा इहा आहे त जेको असांजो जज़्बो हो जेको असांजो जोश हो जेको असांजे अंदरि ईमानी हिकिड़ो अलाह ताला जज़्बो पैदा कयो आहे उनखे त असां खां कोई नथो वठी सघे न। ऐं जेको वरी असां नालो रखियोसीं ऑपरेशन जो बुनियानुल मरसूस यानी क़ुरानी आयत मां कढी करे उन जी जेकी दहशत हुई ऐं उन जी जेको मां सम्झां थो त उन नाले जी जेकी बरकत हुई उहा हिननि ते एतिरी ख़ौफ़ तारी करे छॾियईं जो यानी की चोथों मुल्क आहे इंडिया जंहिं वटि जेको आहे सिविल डिफेंस सिस्टम पंहिंजो आहे। यानी उन्हनि जो $1.5 अरब जो जेको सिविल सिस्टम हुयो सिविल डिफेंस सिस्टम हो पाकिस्तानी शाहीन उनखे ई तबाह बर्बादु करे छॾियो। यानी की हाणे इहो हिकु त ख़रीद करण लाइ ऐं वरी हिनखे वरी ठाहिण जे लाइ यानी हुनखे एटलीस्ट 15-20 साल खपनि। हिक ई धक में जेको आहे उन्हनि उन जा ज़ख़ीरा बर्बादु कया जेके मिज़ाइल्स जा हुआ ऐं जेके पाकिस्तान ते मिज़ाइल अटैक करे रहिया हुआ। इन सां गॾोगॾु अञा त ॾिसो इंडिया पंहिंजा जेके लॉसिस थिया आहिनि उनखे त उहो कंहिंखे ॿुधाए कान थो। मुंहिंजो जेको पंहिंजो अंदाज़ो आहे हुनजो बेताशा लॉस थियो आहे जानी बि ऐं माली बि। पर हुन जी घबराहट अहिड़ी आहे जो हुननि जा जेके तर्जमान अची प्रेस कॉन्फ्रेंसिस करे रहिया आहिनि उन्हनि में एतिरी हिमत नथी थिए त यार ॾिसो हाणे हिकिड़ी कॉमन सेंस आहे जेके बेसिस हूंदा ज़ाहिर आहे उते ई इहे तयारा बि बीठा हूंदा जेके इहे डीपू हूंदा उते ई वॾी तइदाद में मिज़ाइलनि जो बि ज़ख़ीरो हूंदो ऐं जेके उन्हनि जा लॉजिस्टिक उन्हनि बर्बादु कया आहिनि त उतां ई त सप्लाई वञी रही न। त हाणे तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था त इहो लॉस जेको आहे केतिरो वॾो हूंदो। यानी हिन में जानी ऐं माली लॉस जेको आहे एतिरो वॾो आहे जो इंडिया खे संभलण में जेको आहे मुंहिंजी पंहिंजी राय जे मुताबिक़ घटि में घटि 10 खां 15 साल लॻंदा। असांजे मुल्क ते छो जो उन काह कई ऐं इस्लाम असांखे हुकुम ॾिनो आहे त जेकॾहिं तव्हां ते को हमिलो करे ऐं इस्लाम असांखे मना कयो आहे त तव्हां ते जेकॾहिं को हमिलो नथो करे त उन ते बिल्कुलु हमिलो न आहे करिणो उन सां जंग न आहे वेणी। ऐं इस्लाम जे हुकुम जे मुताबिक़
मज़हबी हुकुम जे मुताबिक़ असांजी फ़ौज पंहिंजी सिविल डिफेंस में हमले जो जवाबु ॾिनो ऐं अलाह ताला उन में असांखे कामयाबी नसीब कई। हिन वक़्तु सॼी दुनिया यानी कोई अहिड़ो मुल्क न आहे, अॼु तव्हां ॾिठो हूंदो त ऑस्ट्रेलिया जे वज़ीर ख़ारजा बि राब्तो करे छॾियो, अरब कंट्रीज़ त ऑलरेडी जेको आहे मुस्तक़िल राब्ते में हुआ, चाइना त डे 1 खां ऐलान करे छॾियो त उहो पाकिस्तान सां गॾु हूंदो। पर जेके मग़रबी मुल्क आहे, यूरोपी मुल्कनि जी आउं ॻाल्हि करे रहियो आहियां, बर्तानिया या अमेरिका जी, कैनेडा जी, हाणे उहे सभु पाकिस्तान जी अथॉरिटीज़ खे फ़ोन करे हिकु त उन जे तहमुल ते उनखे मुबारकबाद था ॾियनि त जंहिं तहमुल जो पाकिस्तान मुज़ाहिरो कयो। हालांकि हीअ जंग असांजी खटियल आहे, हीअ असां 5 कलाकनि में सॼे भारत खे जेको आहे ज़मीन बोस कयो आहे। ऐं जेकॾहिं तव्हां सोचो हीअ 2 जहाज़ हुआ, जेकॾहिं असांजा 2-4 ॿिया जहाज़ अॻिला छो जो हाणे त हुनजो सिविल डिफेंस सिस्टम ई कान्हे, हाणे त पाकिस्तान लाइ हमिलो जेको आहे सफ़ा पीनट आहे। जेकॾहिं पाकिस्तान चाहे त हिन वक़्तु हाणे त 2 जहाज़ जी मार आहे टोटल सॼी इंडिया जी आउं ॻाल्हि करे रहियो आहियां। पहिरियों त इहो त चलो सिविल डिफेंस सिस्टम जे करे हुनजी बचति हुई, जा ऑटोमेटिक मिज़ाइल्स निकिरंदा, हाणे त उहो सिस्टम ई ख़तमु थी वियो। त हाणे पाकिस्तान वटि एज एतिरी वॾी आहे त जेकॾहिं हाणे असां अटैक कयूं त शायदि इंडिया जेको आहे सफ़ाइस्ती था मिटी वञे, पर असां हुनजे हक़ में न आहियूं, छो जो हुन सां ज़ाहिर आहे लखे करोड़े माण्हू मरंदा। असां वरी बि चऊं था त असां अमन जा प्याम्बर आहियूं, असां अमन जी ॻाल्हि कंदा आहियूं, छो जो असांखे इस्लाम सेखारे थो। इस्लाम सेखारे थो त तव्हांखे इंसानियत जी ॻाल्हि करणी आहे। इस्लाम किथे बि इहो न चयो आहे त तव्हांखे सिर्फ़ु मुस्लमाननि जे ख़िलाफ़ु कार्रवाई न करणी आहे। इस्लाम असांखे चए थो त तव्हांखे इंसानियत जी ॻाल्हि करणी आहे, इंसानियत जे फलाह बहबूद जी ॻाल्हि करणी आहे, इंसाननि खे सहूलियत ॾियण जी ॻाल्हि करणी आहे, इंसानियत जे मदद जी ॻाल्हि करणी आहे। जब साहब हिकिड़ो पॉजिटिव साइन नज़र आयो इंडिया जी अवाम अचनि, जेको वीडियोज़ अचनि पियूं सोशल मीडिया ते, उहे बि पाकिस्तान जी तारीफ़ था कनि। जीअं तव्हां ॻाल्हि कई त हिननि सिविलियन आबादी खे हिट कयो, हिननि मस्जिदनि खे हिट कयो, हिननि मासूम ॿारनि खे हिट कयो, पर सेम टाइम जिथां 26 प्लेसिस तां असांखे हिट कयो हुयो, असां रिटालिएशन लेवल पंहिंजो उते ई फोकस कयोसीं। ऐं अवाम उतां जी भारतीय जेका अवाम आहे इंडियन नेशन, उहा पाणी तनक़ीद पई करे मोदी ते, RSS ते ऐं उन्हनि जे गुंडनि ते, ऐं जेको माइंड सेट आहे मज़हबी इंता पसंदनि जो, सम्झो था त इहा बि असांजी इख़लाक़ी फतह उन्हनि जी सरज़मीन ते थी आहे। ॾिसो इंडिया में बि हिकु वॾो तबिको आहे, उते सुठा राइटर्स आहिनि, सुठा अदीब आहिनि, सुठा दानिश्वर आहिनि, सुठा साफ़ी बि आहिनि, पर हुननि जे मीडिया जो हिकु तबिको जेको मेन स्ट्रीम मीडिया जेके असां चइजे TV चैनल्स हुआ, उन्हनि हिकिड़ो अहिड़ो वयात प्रोपेगेंडा कयो जंहिंखां हिन जंग जी शुरू थियण खां अॻु में जी बि आउं ॻाल्हि करे रहियो आहियां त जेको तव्हांजो सुञाण तबिको हुयो उहो ऑलरेडी हुनजी मज़म्मत करे रहियो हुयो ऐं उहो बि अपील करे रहियो हो त असांखे जंग न खपे, छो जो ॿिन्ही मुल्कनि जो जेको समझदार तबिको आहे उहो ख़्वाहिश हिन जी इज़हार पियो करे त जंग न खपे, छो जो तबाही जे जंग कहिड़ी बि ख़िते में कहिड़ी बि जॻह ते कंहिं बि जॻह ते थिए, जंग सवाइ तबाही जे त तव्हांखे कुझु न ॾींदी न। जंग में त ज़ाहिर आहे बाहि नज़र ईंदी न, जंग में तव्हांखे गुल त नज़र न ईंदा। त हिकिड़ो इहो कॉमन सेंस हुयो। ऐं हाणे इंडिया में जेके मुस्तक़िली मुज़ाहिरा थी रहिया आहिनि, उतां जा माण्हू इन ॻाल्हि ते ख़ुशि आहिनि त पाकिस्तान जी फ़ौज खां ख़ुशि आहिनि त हुन कंहिं सिविलियन आबादी ते हमिलो न कयो। ॾिसो इन खे चइबो आहे प्रोफेशनलिज़म, इन खे चइबो आहे जेको अक़वाम मुतहिदा जे चार्टर ते मनोअन अमल करणु। असां स्पेसिफिक हमला बि सिर्फ़ु उन्हनि ॿिया बि जॻहनि ते पिया करे सघूं, पर सिर्फ़ु उन्हनि जॻहनि ते कयोसीं जितां पाकिस्तान जी तनसीबात खे हिट कयो वियो। यानी कि तनसीबात सां मुंहिंजी मुराद आहे असांजी का फ़ौजी तनसीबात खे त हिट करण जी उन्हनि में हिमत ई कान थी। असांजी जेके इबादत गाहूं हुयूं ऐं जेके मासूम ॿार हुआ, घर हुआ, मदरसा, अस्पताल हुई, उन्हनि खे उन्हनि हिट कयो ऐं कुझु उन्हनि पंहिंजे ड्रोन जे ज़रिए कोशिशि कई, पर असांजे जवाननि उन्हनि जी हर कोशिशि खे नाकाम बणाए छॾियो। हाणे इंडिया जा अवाम जेको आहे उन में शऊर उजागर थियो आहे। अॼु जेके इंडिया में जलसा जुलूस मुज़ाहिरा रैलियूं थियूं, उन में मोदी जे ख़िलाफ़ु इस्तीफ़ा जो उन्हनि मुतालबो कयो आहे ऐं उन्हनि जी जेकी अपोज़िशन आहे उन्हनि बि चयो आहे त जॉइंट सेशन जो इजलास घुरायो ऐं ॿुधायो त हीअ तव्हां कयो छा। ऐं इंडिया खे अच्छा तारीख़ में पहिरियों दफ़ो 1948 खां जॾहिं खां मारूज़े वजूद में आयो आहे इंडिया, उनखे पहिरियों दफ़ो एतिरो वॾो लॉस पहुतो आहे हुनजी, छो जो हुन जा त पेर ज़मीन ते हुया ई कान न, हो त पाण खे जेको आहे हिकिड़ो सम्झे पियो हिन इलाइक़े जो जेको आहे थाणेदार पियो सम्झे न। हुनखे जॾहिं मिंथ मेड़ कंदे ॾिठो वियो ऐं वरी CNN ऐं BBC जे मां साफ़िन खे सलाम पेश कंदुमि जिन अमरीकी सोर्सिस सां, यानी पाकिस्तान जी चवंदा न इख़लाक़ियात इहा ई त पाकिस्तानी क़यादत पंहिंजे मीडिया खे बि न ॿुधायो त असल छो सीज़ फायर थियो आहे, पर मां सलाम थो पेश कयां CNN ऐं BBC जे साफ़िन खे जिन अमरीकी सोर्सिस सां इहे पहिरियों ई ख़बरूं जारी करे छॾियूं त कहिड़े तरीक़े सां जेको आहे इंडियन नरेंद्र मोदी जेको आहे अमरीकी सदर सां राब्तो कयो ऐं उनजी ॿी क़यादत अमरीकी जेके ॿिया अथॉरिटीज़ उन्हनि सां राब्तो कयो ऐं उन्हनि खे दरख़्वास्त कई त असांखे फौरी सीज़ फायर कराए छॾियो, न त जेको आहे पाकिस्तान असांखे तबाह बर्बाद करे छॾींदो।
पाकिस्तानी क़यादत जी इहो बि मां सम्झां थो त हिकिड़ी वॾी इख़लाक़ी ज़रूरत हुई जो हुन पंहिंजे तौर ते कंहिं शइ जो ऐलान बि न कयो ऐं पोइ मजबूर थी जेको आहे उहो अमरीकी सदर खे डायरेक्ट ऐलान करिणो पियो ऐं उनखां पोइ तव्हां ॾिसो त उन जे ऐलान जे फौरी पोइ लम्हनि में जेको आहे जेको अमरीकी सॉरी भारत जो जेको सेक्रेटरी ख़ारजा आहे उनजो बयानु अची वियो त असां सीज़ फायर जेको आहे करे छॾिया देन पाकिस्तान जे वज़ीर ख़ारजा जो बयानु आयो त तव्हां हुनजी तकड़ हुनजी उन मां अंदाज़ो लॻाए सघो पिया ऐं असां अञा बि घड़ा मुर्दा नथा उखाइणु चाहियूं न त असां वटि तफ़सीलात सॼियूं आहिनि त केतिरो जानी नुक़सानु थियो आहे ऐं केतिरो हुनखे माली नुक़सानु थियो आहे केतिरो इन ते ॻाल्हि ॿोल जारी रखंदासूं पर हिते वक़्तु आहे ब्रेक जो मिलूं था ब्रेक खां वेलकम बैक नाज़रीन ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो उतां ई शुरू पिया कयूं जमाई साहिबु ज़ाहिर आहे दुनिया में त उनखे ॿीहर जेको आहे पेंट खां पोइ ऐं मुख़्तलिफ़ टाइम टू टाइम जेके अभिनंदन कलभूषण जी ॻाल्हि कई ज़िलतूं भारत जे नसीब में रहियूं आहिनि हिकिड़ी वधीक असां एडिशनल ॾेई छॾीसीं ज़िलतुनि खे ईंदड़ असांजी जेका जनरेशन आहे उहो ॻाट ऊचो करे दुनिया खे ॿुधाईंदी त वी आर प्राउड पाकिस्तानीज़ त अॼु जेको राब्तो थियो आहे डायरेक्टर जनरल जेके मिलिट्री ऑपरेशन्स आहिनि ॿिन्ही मुल्कनि जा उन्हनि जी जेका मुलाक़ात रिथियल हुई उहा न थी सघी पर टेलीफोनिक जेका कम्युनिकेशन थी आहे ऐं उनखां पोइ ख्वाजा इज़हार जो जेको ख्वाजा आसिफ़ जो जेको बयानु आहे उहो वॾो अहमियत जो हामिल आहे छाकाणि त उहो चए पियो त हाणे जेकॾहिं ॻाल्हियूं थींदियूं त उहे टिनि मामलनि ते थींदियूं यानी कश्मीर ऑबियस हूंदो सिंतास मुआदो उहो बि हूंदो ऐं पहलगाम ते स्टिल जेको आहे पाकिस्तान पंहिंजी बेगुनाही साबित करण जे मूड में आहे त छा पिया सम्झो जेको बि मुल्क इन में ट्याकड़ी करे थो ऑबियसली हिन वक़्त ताईं जेको सॼी दुनिया जे नज़रुनि जो मर्कज़ बणियलु आहे उहो अमरीका ई आहे ऐं ट्रंप जो जेको कीन आहे हिन में जेका दिलचस्पी इन्वॉल्व आहे उहा इहा ई आहे त हू चाहे थो ॿिन्ही जो मां वॾो थी करे ॿिन्ही जे मसइले जे हल तरफ़ पंहिंजी मां संजीदगी ज़ाहिर कयां त अमेरिका जो अॼु जेको सदर जो बयानु आहे उन कश्मीर खे फस्ट टाइम जेको आहे ऑक्यूपाइड कश्मीर खे डिस्कस कयो आहे सम्झो था त हाणे इहा बि जेका आइस ब्रेकिंग आहे उहा थींदी ऐं पाकिस्तान विन विन पोज़ीशन ते अची चुको आहे ॾिसो हाणे घटि में घटि इहो सॼी दुनिया खे त अहसासु थी वियो न त मक़बूज़ा कश्मीर हिकिड़ी अहिड़ी जॻह आहे जिते भारत इंसानियत सां सुलूक करे रहियो आहे हज़ारे कश्मीरियुनि खे उहो शहीद करे चुको आहे उन में औरतूं ॿार बुज़ुर्ग नौजवान सभु शामिल आहिनि हाणे सॼी दुनिया जो फोकस जेको आहे उहो मक़बूज़ा कश्मीर जी तरफ़ त थी वियो न मां सम्झां थो पाकिस्तान जो जेको सभ खां वॾी फतह आहे उहा इहा आहे जेसिताईं पहलगाम ऐं सिंतास मुआदो त उअं ई उहो ख़तमु कान पियो करे सघे उहो त उन कहिड़ी बेवकूफ़ी हरकत कई त उहो त ऑटोमेटिक वापसि थींदो उन में को मूंखे अभाम कान्हे अच्छा पहलगाम जी इंक्वायरी पाकिस्तान इन करे कराए रहियो आहे जो सॼी दुनिया खे असां इहो ॿुधाइण था चाहियूं त सॼी दहशतगर्दी में भारत पाण मुलविस आहे सॼो हुन हिकिड़ो प्लान ठाहियो जीअं तव्हांखे यादि हूंदो पुलवामा जो बि केस ईअं ई थियो त पुलवामा ते हिकिड़ो अटैक करायो हुन पंहिंजे फ़ौजी अॾे ते ऐं उनखां पोइ इल्ज़ाम सॼो पाकिस्तान ते मड़े छॾियो पर हुननि जूं पंहिंजूं इंक्वायरियूं अची चुकियूं हुयूं त पुलवामा ते उहो प्लांटेड हो अहिड़े तरीक़े सां पहलगाम बि साॻी रीत आहे हुन कोशिशि कई अथई पाकिस्तान ते पहिरियों मड़े पर ख़ुशकिस्मती सां जेको आहे हू पंहिंजी साज़िश में नाकाम थी वियो इहा अलाह ताला जी पाकिस्तान ते महिरबानी ऐं दुनिया उन में कन्फ्यूज़ हुई छो जो इंडिया बहरहाल हिकु वॾे मुल्क हुजण जी हैसियत सां मुख़्तलिफ़ मुल्कनि सां उनजा राब्ता घणा हुआ उन में कन्फ्यूज़ हुई पर पाकिस्तान पंहिंजी मां सम्झां थो त हिकिड़ी गुडविल जे तौर ते चयो त बाबा तव्हां हिन जी इंटरनेशनल ट्रैकड़ी करायो इन जी इन्वेस्टिगेटर्स मुक़ररु कयो इन जी जांच कयो जेको बि मुलविस हुजे त जीअं उहो मंज़र आम ते अची वञे पर हाणे पाकिस्तान इहा ॼाणी वाणी इन करे रखी आहे जो उहो वाक़ियो दुनिया जा जॾहिं इन्वेस्टिगेटर हुनखे चेक कंदा त उन में वाज़े वरी अची वेंदो त उन में पाण भारत मुलविस आहे त असां टई पॉइंट जेके रखिया आहिनि उहे रखिया आहिनि जेके हिन वक़्तु इंटरनेशनल मीडिया जे साम्हूं नज़र अची रहिया आहिनि ऐं दुनिया जेको आहे उहो सम्झे थी त इन मामले खे जेकॾहिं जंग खे असांखे फ्यूचर में बि ख़तमु करिणो आहे त जे जंग जा असर घटि खां घटि थियनि त ज़रूरी आहे त इहो सरहदी तनाज़ो जेको आहे ख़तमु करायो वञे ऐं असांजो सभ खां वॾो सरहदी तनाज़ो आहे ई मक़बूज़ा कश्मीर जे मसइले ते छो जो ॾिसो तव्हां पाकिस्तान में बि जेकॾहिं आज़ादु कश्मीर आहे त उते असां इंडिपेंडेंस ई ॾिनल आहे उतां जो सदर आहे उतां जो वज़ीर आज़म आहे उतां जी सॼी हुकूमत पंहिंजी आहे पर मक़बूज़ा कश्मीर में ईअं न आहे मक़बूज़ा कश्मीर रुॻो हुननि हिकिड़े सूबे जे तौर ते हुनखे टैकल कयल आहे हिकु वॾो वज़ीर उहो करे छॾींदा आहिनि कंट्रोल जेको आहे उहो इंडिया पाण वटि रखियल आहे त असां इहो ई था चाहियूं त कश्मीर जो मसइलो कश्मीर जे अवाम जी उमंगनि जे मुताबिक़ पाकिस्तान कॾहिं बि हुन चयो आहे त कश्मीर पाकिस्तान खे ॾेई छॾियो पाकिस्तान जी इहा ख़्वाहिश आहे त जीअं मज़लूमनि सां ज़ुल्म न थिए कंहिंखे बेगुनाह क़तल न कयो वञे
ऐं कश्मीरियुनि जी विल जे मुताबिक़, कश्मीरियुनि जी ख़्वाहिश जे मुताबिक़ उन्हनि जंहिंसां बि उहो पंहिंजो आज़ादु मुल्क ठाहिणु चाहिनि था, पंहिंजो आज़ादु मुल्क ठाहिणु, जेकॾहिं पंहिंजी विल सां कंहिंमें एब्ज़ॉर्ब थियणु चाहिनि था त उहो बि उन्हनि ते इनसार करे थो। त पाकिस्तान त अक़वाम मुत्तहिदा जी करारदादनि खे अमलदारामत जी ॻाल्हि करे रहियो आहे। त अच्छा, हिते ई मां ऐड कयां जबल साहब, भला सिंध तास मुआहिदे जी ऑलरेडी भञकड़ी करे चुको आहे ऐं वायलेट कयो आहे, ऐं इहो अक़वाम मुत्तहिदा जो हिकु चार्टर अवेलेबल आहे असां वटि। सम्झो था इहो केस बि पाकिस्तान जो मज़बूत आहे ऐं तमामु घणो ग्राउंड आहे असां वटि उनखे ॾोही करण जो, त आलमी लेवल ते अक्यूज़ थींदी इंडिया इन मामले ते बि? ॾिसो, इन में त को शक ई न आहे न। इन जी जेकी गारंटर आहे उहो त वर्ल्ड बैंक आहे। हाणे जॾहिं इहे मुज़ाकरात शुरू थींदा, ज़ाहिर जेके एजेंडा ईंदा, त हमेशह जॾहिं बि मुज़ाकरात शुरू थींदा आहिनि त उनजे एजेंडानि में गिव एंड टेक थींदो आहे। उहा ज़ाहिर दुनिया ई कराईंदी आहे। ऐं हाणे त छो जो सालसी जो किरदारु अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रम्प पाण कयो आहे, हाणे इहा उनजी रिस्पॉन्सिबिलिटीज़ में शामिलु हूंदो इख़लाक़ी तौर ते त इन मसइले खे हल करण में पंहिंजो किरदारु अदा करे। त मुंहिंजी पंहिंजी राय जे मुताबिक़ मां हिन स्टेज ते इहो नथो चई सघां त मक़बूज़ा कश्मीर जे हर मामले ते उहो असांजी ॻाल्हि मञींदा, पर एटलीस्ट इहो ज़रूरु थी वेंदो त जेकी भारत जी दहशतगर्दी गुंडागर्दी कश्मीर में जारी, उन में कमी ज़रूरु ईंदी। उन सां गॾोगॾु मां सम्झां थो त पाकिस्तान खे घुरिजे त हू सिख बिरादरी जो बि मसइलो उते खणनि, तामिल जो बि उते मसइलो खणनि, छो जो एजेंडा जेतिरो असांजो पावरफुल ताक़तवर हूंदो ओतिरो जेको आहे गिव एंड टेक में असां वधि खां वधि अचीव करे सघंदासीं। त मां पाकिस्तानी जी अथॉरिटीज़ खे चवंदुसि त उन में जेके तहरीक जूं आज़ादियूं सभु हली रहियूं आहिनि इंडिया में, 7 खां मथे उते आज़ादी जूं तहरीकूं हली रहियूं आहिनि, उन्हनि सभिनी खे बि शामिलु करे एजेंडा में। पोइ जेको थिए थो नथो थिए उहा हिकिड़ी अलॻि सब्जेक्ट आहे, पर तव्हांजो एजेंडा एतिरो मज़बूत ऐं पावरफुल ऐं ग्राउंड्स रियलिटी ते मुश्तमिल हुजे त जीअं अॻिला ट्रैकरी करण वारा बि मजबूर थी वञनि ऐं उहे मसइला सभु हाईलाइट थियनि, सॼी दुनिया जी नज़रनि में अचनि त कंहिं कंहिं पंहिंजे ई सूबे में कंहिं कंहिं जॻह ते हिन पंहिंजे सूबे में यानी कि इंडिया बमबारी ताईं कयल आहे। तव्हां अंदाज़ो लॻायो त माण्हुनि खे जी आवाज़ खे दॿाइण जे लाइ, माण्हुनि खे हिसाइण जे लाइ, माण्हुनि खे कमज़ोर करण जे लाइ उहो पंहिंजे ई मुल्क में उन पंहिंजे ई जहाज़नि ऐं हेलीकॉप्टरनि सां बमबारी करे ऐं माण्हुनि खे जे हक़ दॿाए। हर ज़ी शऊर ज़हन इहो सोचे पियो त जेका जंग जी शुरूआति आहे उहे बि स्ट्राइक्स उतां अटेम्प्ट थिया पहिरियों। हिते जेके मासूम ॿारड़ा शहीद थिया, आम बुज़ुर्ग शहीद थिया, इनमें 36 खां मथे जो नंबर आहे। साॻे वक़्तु जेके असां रिटालिएशन जा जेके अटैक्स हुया वापसी जा डिफेंस में, त हिकिड़ो बि सिंगल इंजरी रिपोर्ट न थी आहे सिविलियन जी। त इहो मोर्चो बि मज़बूत आहे असांजो, जेकॾहिं टैकड़ी को मुल्क करे थो उते असां पंहिंजो केस रखंदासीं, उते बि त हेॾो ई थिए थो 100%। ऐं रॉइटर्स आहे या CNN आहे या BBC आहे, इनफैक्ट इंडिया जो मीडिया आहे हाणे जेको उहो ई मेन स्ट्रीम मीडिया जेको ज़हर उगले रहियो हुयो, हाणे उहो पाण एतिराफ़ थो करे त पाकिस्तान जा जेके हमला हुआ उहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मिलिट्री बेस्ड हुआ, जेके बि स्पेशल टारगेटेड हुआ ऐं जेके बि उनजी मिलिट्री इंस्टॉलेशंस हुयूं सिर्फ़ु पाकिस्तान उनखे उनजी मीडिया ॿिया जेके उन्हनि ऐलान कयो आहे, जेके उन्हनि ॻाल्हियूं कयूं वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं कयूं टीवी चैनलनि ते अची माण्हुनि जे ख़िलाफ़, उन्हनि ते उन्हनि चयो आहे त असां बग़ावत जा केस बि दाख़िल कंदासीं ऐं इन्हनि जेको आहे असांजे मुल्क जी फ्रस्ट्रेशन आहे न। हुननि चाहियो त इंडिया हिकिड़ो मीदान में पाकिस्तान तबाह थींदो, पर हुनजी उमंगनि मुताबिक़ न थियो कमु। ज़ाहिर आहे उहे कावड़ उन ते ई कढंदा त तूं हिकिड़ी फ़ोन कॉल ते सीज़ फायर कीअं कयो मिंट में छो की पाकिस्तान खे। ॾिसो, हीअ जेकी इन जी हिकिड़ो वॾो बैकग्राउंड आहे। मोदी ऐं भारतीय हुकूमत या उनजी जेके इंटेलिजेंस इदारा आहिनि या फ़ौज आहे, हू हिन जंग खे शायदि 1971 वारी जंग सम्झी विड़ी रहिया हुआ, जंहिंजूं ग्राउंड रियलिटियूं डिफरेंट हुयूं। जीअं मूं पहिरियों चयो त उते जेकी जंग शुरू थी उहो बेसिकली असां मुस्लमाननि जी थी, बेसिकली बांग्लादेश असांजो हिसो हुयो ऐं उन जंग जो हुन नाजाइज़ फ़ाइदो वरितो हो, जंहिंखे उहो पंहिंजी कामयाबी चई रहंदो आहे। बेसिकली उहा हुनजी कामयाबी आहे कान, हा उनजे नतीजे में असांजो हिकिड़ो हिसो टुटी खणी बांग्लादेश ज़रूरु ठही वियो, पर इहा जंग असांजे दरमियान जंग हुई, इन करे असांखे नुक़सान बि पहुतो ऐं बांग्लादेश अलॻि थियो त असांजो ॾुख आहे ज़ाहिर आहे हुनखे, असांजो हिकिड़ो सूबो हुयो, असांजो मुल्क जो हिकिड़ो हिसो हुयो। उनजो हू नाजाइज़ फ़ाइदो वठी अॼु ताईं दुनिया ते इम्प्रेशन कोशिशि करण जी कोशिशि कंदो हो त जेको आहे मां ताक़तवर आहियां ऐं मां जेको आहे पाकिस्तान खे टोड़े छॾियो आहे, पर हिते जेको आहे न दूबदू जंग हुई। हिते जंग हुई भारत ऐं पाकिस्तान जी, जंहिंमें हुनखे ख़बर पइजी वई
त भारत ऐं पाकिस्तान जी जंग थींदी छा आहे। ईअं ई तव्हां 65 जी जंग बि ॾिसो जेकी दूबदू जंग हुई, उन में बि जेको आहे उनजी हालत असां छा कईसीं। उन खां पोइ वरी उन कारगिल जी जंग करण जी कोशिशि कई, ऐं कारगिल जे मां एयर डिफेंस चीफ जेको हुनजो इंटरव्यू ॿुधां पियो, उहो चए पियो त असांखे 2 महीना लॻा हिन मसइले खे ख़तमु करण में, जंहिंमें हज़ारे हुननि जा जवान शहीद थी विया हुआ। यानी कि अंदाज़ो लॻायो त जेको कारगिल एक्चुअल हुननि जो इलाइक़ो हुयो, यानी उहो असांखां पंहिंजूं चौकियूं वापसि वठण जे लाइ हुननि खे 2 महीना लॻा। उन खां पोइ वरी उन में बि अमेरिका ट्रैकड़ी कराई। तव्हांखे यादि हूंदो उन ज़माने में आर्मी चीफ जनरल परवेज़ मुशर्रफ हो, त उनखे मिंथ मेड़ करे जेको आहे उन्हनि कारगिल जूं जेके उहे चौकियूं उहो वापसि करायूं हुयूं। उहो असांखां पंहिंजूं चौकियूं न पियो वापसि वठी सघे। त बेसिकली जॾहिं दूबदू जंग थींदी आहे त असां हमेशह विन विन पोज़ीशन ते रहिया आहियूं। तव्हां इहा बि ॻाल्हि कई लास्ट प्रोग्राम में त असां साइकोलॉजिकली बि डोमिनेट कंदा आहियूं पाकिस्तानी, छो जो मुस्लमान जिहाद जो जज़्बो बि रखंदा आहिनि। जॾहिं अहिड़ी का हुजे, उन ॾींहुं वाघा बॉर्डर ते मुफ़्ती रहीम ऐं ॿियो हिकिड़ो मुफ़्ती साहिबु हुयो, उन्हनि उते जेका दुआ कराई या उन में जेको मुल्क में जज़्बो पैदा थियो, ज़ाहिर आहे इन खां बि त हू ख़ौफ़ज़दा हूंदा आहिनि त बाबा हिते त लाइन लॻी वेंदी आहे माण्हुनि जी, त असांखे मोकिलियो। ऐं असां ॾिठासीं जेके नौजवान आहिनि जिन जो जज़्बो हुयो, यानी सिंध में ॻाल्हि कजे पीर साहिब पागारो आहे ऐं ॿियनि सूबनि में मुख़्तलिफ़ जेके जथा आहिनि नौजवान जा, उन में जेको जज़्बो हुयो बिना वर्दी वारा जेके सिविलियंस आहिनि, यूथ, इहो गेमा गेमियारो, इहो बि त हिकिड़ो नफ़्सियाती असरु पए थो। ॾिसो न, असांजी त सोच, असांजो ईमान आहे इहो, ऐं असांजी दुआ हूंदी आहे त असांखे शहादत जी मौत नसीब थिए। अच्छा, जॾहिं तव्हां ॾिसो त पाकिस्तान जेको हमिलो कयो, तव्हांजी ॾिसो न, मां इन करे चवंदो त आर्मी चीफ जी जेकी हिकमत अमली हुई, जेकी स्ट्रेटेजी हुई पाकिस्तान आर्मी जी, असां फजर जी नमाज़, यानी जॾहिं नमाज़ ख़तमु थींदी आहे उन खां पोइ रोशनी अची वञे, त दुश्मन खे इहो ॿुधायोसीं त असां तो वांगुरु बुज़दिल न आहियूं जो असां राति जे ऊंदाहे में सुतल मासूम ॿारनि खे वञी क़तलु कयूं। असां अल ऐलान फजर जी नमाज़ पढ़ी, ऐं जॾहिं असांजा जवान चाहे हेठां मिज़ाइल ज़मीन ते हणी रहिया हुआ या फ़िज़ा में वञी रहिया हुआ, उन्हनि जी ज़बान ते हिकिड़ी शइ हुई, ला इलाहा इल्लल्लाह, नाराए तकबीर, अल्लाहु अकबर। त इहो एक्चुअल जज़्बो जेको आहे, इहो असांखां दुनिया जी का बि मज़हब त नथो वठी सघे न। यानी असां त वञूं ई सोचे इहो था त असां शहीद थींदासीं, ऐं शहीद जी जेकी मौत आहे उहा क़ौम जी हयात आहे। त हाणे अंदाज़ो लॻायो त असांजे माण्हू जेके पायलट हुआ, तव्हां उन्हनि जी हिमत, जोश, जज़्बो ॾिसो त हू सिर्फ़ु पंहिंजी फ़िज़ाई हदूद मां हमला न पिया कनि, यानी दिल्ली ऐं गुजरात में फाइटर प्लेन असांजा 2 कलाक उनजे सॼे इंडिया में घुमंदा रहिया आहिनि। यानी उनखे बावर पिया कराइनि त जेकॾहिं असां चाहियूं त तुंहिंजो सॼो गुजरात असां उॾारे सघूं था, ऐं तुंहिंजी दिल्ली जिते तोखे गुरूर आहे इन खे बि मलियामेट करे सघूं था। पर ज़ाहिर आहे जेकी SOP हितां ॾिनल हुई त सिर्फ़ु फ़ौजी तनसीबात खे हिट करिणो हुयो, उन्हनि खे ॾेखारिणो हो त तव्हां फिल्मी दुनिया जा हीरो बणिजी सघो था, पर रियल दुनिया जा हीरो पाकिस्तान फ़ौज आहे। ॻाल्हि शहीदनि जी थी, कुझु गाज़ी बि आहिनि जेके ज़ख़्मी थिया आहिनि। अॼु कंबाइंड मिलिट्री हॉस्पिटल जो दौरो कयो, चीफ ऑफ आर्मी स्टाफ ऐं जवाननि जो जज़्बो वधायो आहे, उन्हनि सां मोहबत जो इज़हार कयो आहे। इन विज़िट खे कीअं पिया ॾिसो? ॾिसो, इहो ई त असांजे आर्मी चीफ जो ऐं फ़ौज जो कमाल आहे। तव्हां पहिरें ॾींहं बि ॾिसो, जॾहिं ॿार असांजा शहीद थिया त उनजी नमाज़ जनाज़ा में तव्हांखे असांजी सॼी अस्करी क़यादत बशमूल वज़ीर आज़म तव्हांखे नज़र अची रहिया हुआ। यानी इहो हूंदो आहे पंहिंजी आवाम जो अहसासु। ऐं नरेंद्र मोदी खे तव्हां हिन जे मुक़ाबले में ॾिसो त उनजा 26 माण्हू जेके आहिनि क़तलु थिया आहिनि पहलगाम में, ऐं हू सऊदी जो दौरो पंहिंजो मुख़्तसिर करे पहुचे थो, पर हू वञे थो बिहार जी इलेक्शन में, ऐं उन्हनि जे जनाज़नि में या उन्हनि जे घरनि ते सॼी इंडियन मैनेजमेंट जी ॻाल्हि करे थो, इंतिज़ामिया जी, बशमूल उनजा आर्मी हुजे या सिविल गवर्नमेंट हुजे, कंहिं उन्हनि जे घर में वञण बि गवारा न कयो। पर असांजा जेके लीडर्स हुआ, चाहे फ़ौजी क़यादत आहे या सिविल क़यादत आहे, उहे न सिर्फ़ु उन शहीदनि जे घर विया, उन्हनि जी फैमिलियुनि सां मिलिया, ज़ख़्मियुनि जी अयादत लाइ असांजा सभु जीअं आर्मी चीफ्स ऐं ॿिया अस्करी अॻुवान ऐं जेकी असांजी सियासी क़यादत आहे उहा अस्पतालनि में बि वञे थी, उन्हनि जे घरनि ते बि वञे थी, उन्हनि जी फैमिलियुनि खे बि दिलासो ॾिए थी, ऐं उन्हनि खे सलाम बि पेश करे थी त हुननि पाकिस्तान जे लाइ पंहिंजी शहादत ॾिनी आहे। छो जो इहो जेको जज़्बो हूंदो आहे त तव्हां पंहिंजे क़ौम लाइ ऐं पंहिंजे मुल्क लाइ, तव्हांजा इहे जेके ॿार आहिनि, ऐं असां हिन फतह खे जेको आहे उन ॿारनि जे नाले बि कयो आहे। यानी तव्हां ॾिसो त जेको असांजो अल-फतह मिज़ाइल आहे, उन खे असां उन ॿारनि जे नाले सां मनसूब करे छॾियो जिन हिन मुल्क ऐं क़ौम जे लाइ शहादत ॾिनी। त बेसिकली इहो ई फ़र्क़ु आहे असां में ऐं हुननि में।
असांजी सोच में ऐं हुननि जी सोच में। असांजी सोच इहा आहे त जेकॾहिं असांजे मुल्क में को माण्हू शहीद थियो आहे, कंहिंजो क़तलु थियो आहे, नाजाइज़ क़तलु थियो आहे, त असां उन वटि वेंदा आहियूं, उनखे दिलासो ॾींदा आहियूं, उनजी फैमिली सां मिलंदा आहियूं। पर हुननि में, छो जो मूं जीअं चयो त तकबुर आहे, हुननि में इंसानियत नाले जी का शइ ई कान्हे। हुननि खे इहो अहसासु ई न आहे त हुननि जा माण्हू केतिरा मुआ ऐं कीअं मुआ ऐं छा थियो। अञा ताईं हू हिकिड़े माण्हू जे बारे में बि, पहलगाम जे बारे में इहो न ॿुधाए सघनि त आख़िर इहे दहशतगर्द किथां आया, छो थियो, छा थियो। भई तव्हां पंहिंजे मुल्क जे अंदरि तव्हांजो वाक़ियो थियो आहे, असां वटि बि हिते वाक़िया थींदा आहिनि, पर तव्हां ॾिसो त असांजी जेके इंतिज़ामिया हूंदी आहे उहा सरगर्म थी वेंदी आहे, उन्हनि जी इन्वेस्टिगेशन्स थींदियूं आहिनि, कुझु जूं रिपोर्ट्स ईंदियूं आहिनि, कुझु जूं रिपोर्ट्स न बि ईंदियूं आहिनि, कंहिंमें डिले बि थींदी आहे, वरी साफ़ी हुन ते एतिराज़ कंदा आहिनि, एतिजाज कंदा आहिनि त बाबा फलाणे फलाणे वाक़े जी डिटेल छो न आई आहे। पर हुते तव्हां ॾिसो त सभिनी खे ॼण चुप लॻी वई। तव्हां सियासी क़यादत जी बि ॻाल्हि कई त अॼु वज़ीर आज़म ज़बरदस्त ऐलान कया आहिनि त 10 मई ते योम मौरका तौर ते जेको आहे हर साल पाकिस्तानी क़ौमुनि खे सेलिब्रेट कंदी, गॾोगॾु 16 मई ते हुन योम तशकुर मल्हाइण जो ऐलान कयो आहे। इन वज़ीर आज़म ॿिन्ही ऐलान खे कीअं पिया ॾिसो तव्हां? ॾिसो, इहो त न सिर्फ़ु पाकिस्तान में योम तशकुर पे मल्हायो वञे, पर तव्हां बिलीव कयो त तव्हां नेपाल, बांग्लादेश, मलेशिया, अज़रबैजान, टर्की, यूके, सऊदी अरब, एमिरेट्स, तव्हां ॾिसो त दुबई, दुनिया, चाइना, जंहिं मुल्क में जो बि तव्हां मिसाल खणंदव त हुननि योम तशकुर मल्हाइणु शुरू करे छॾियो आहे। हुननि पंहिंजो जोश, जज़्बो ऐं पंहिंजो रोडनि रस्तनि ते अची करे पंहिंजो पैगाम ॾेई छॾियो त पाकिस्तान साबित करे छॾियो त हू हिन दुनिया जी वाहिद इस्लामी जमहूरिया पाकिस्तान उहो आहे जंहिं वटि एटमी सलाहियत आहे ऐं जंहिं पंहिंजे नंढे हथियारनि जे इस्तेमाल सां दुनिया जी चौथी वॾी ताक़त चवराइण वारे इंडिया खे सबक़ु सेखारे छॾियो ऐं जेको 6वीं वॾी एटमी ताक़त बि आहे, त 6वीं वॾी एटमी ताक़त खे जेको आहे उन ज़मीन बोस करे छॾियो, उनजो गुरूर, उनजो तकबुर ख़ाक में मिलाए छॾियो ऐं उनखे मजबूर कयो त हू अमरीकी सालसी कराए ऐं इन जंग खे बंदि कराए। त वाज़े फ़र्क़ु आहे। मां सम्झां थो त वज़ीर आज़म साहिब जो इहो ऐलान 10 मई वारो त ज़बरदस्त आहे ऐं असां इहो त असांजे, मां सम्झां थो त ॿारनि जे निसाब में शामिलु करणु घुरिजे। इन जा जेके बि डिटेल्स आहिनि 6-7 मई जे वाक़े समेत ऐं वरी जेको 10 ते जेको असां मार्को मारियो आहे, यकीननि इनखे पंहिंजी ईंदड़ नसलनि खे असांखे ॿुधाइणु घुरिजे त पाकिस्तान उहो गैरतमंद मुल्क आहे, पाकिस्तान जी फ़ौज एतिरी गैरतमंद आहे त जेकॾहिं को असां ते काह करे थो त कहिड़े अंदाज़ में असां उनखे जवाबु ॾेई करे उनखे ज़मीन बोस करे सघूं था। जमाई साहब, हिन समूरी गहमा गहमी में जॾहिं पाक भारत छिकताण उरूज ते हुयो, उन में ज़ाहिर आहे पॉलिटिकल कोर त असांजी जेके ट्रेजरी बेंचिस जा आहिनि, जेके वफ़ाक़ी वज़ीर आहिनि, वज़ीर आज़म आहे, पर बिलावल जी बि तारीफ़ थी आलमी लेवल ते, जेके इंटरनेशनल मीडिया खे उन हैंडल कयो या जेको नरेटिव बिल्टअप कयो उहो बि ज़बरदस्त हुयो। कीअं पिया ॾिसो बिलावल जो पाकिस्तान खे आलमी फोरम से डिफेंड करणु? ॾिसो, पाकिस्तान जूं तमामु सियासी जमातूं, वज़ीर आज़म साहिबु हुजे उनजो तालुक़ु मुस्लिम लीग नून सां आहे, बिलावल भुट्टो ज़रदारी जंहिंजो तालुक़ु पाकिस्तान पीपल्स पार्टी सां आहे, मौलाना फज़ल रहमान साहिबु जंहिंजो तालुक़ु जमियत उलमा इस्लाम सां आहे, हाफ़िज़ नईम साहिबु जंहिंजो तालुक़ु जमात इस्लामी सां आहे। इन समेत बल्कि PTI जा जेके उमर अयूब ऐं असद कैसर ऐं इन्हनि जी बि जेकॾहिं तव्हां बयानु ॾिसो त पाकिस्तान जी ख़ूबसूरती इहा हुई त सभिनी सियासी जमातुनि जा हिक ॿिए सां इख़्तिलाफ़ आहिनि ऐं हुजणु घुरिजनि। इख़्तिलाफ़ जमहूरियत में इहो उन्हनि जो हुस्न हूंदो आहे त जेकॾहिं कंहिं पॉइंट ते कंहिंखे इख़्तिलाफ़ आहे त उहो पंहिंजी इख़्तिलाफ़ राय खे वाज़ह करे ऐं पंहिंजे हक़ जी ॻाल्हि करे। पर हीअ जॾहिं पाकिस्तान जो इशू आयो, पाकिस्तान जी वहदानियत जो इशू आयो, त तमामु सियासी क़यादत, इन में असां मीडिया खे बि न विसारींदासीं त असांजे मीडिया में बि वॾो इख़्तिलाफ़ आहे, छो जो असांखे पाण खे एतिराज़ु आहे जेको हुकूमत पाकिस्तान पीका कानून आंदो आहे। पर उन जे बावजूदि असां इहे सभु इख़्तिलाफ़ ख़तमु करे पाकिस्तान जे लाइ गॾु थियासीं, पाकिस्तान जी ॻाल्हि कईसीं, पाकिस्तान जे माण्हुनि जो जज़्बो वधाइण में हर माण्हू पंहिंजो किरदारु अदा कयो, पाकिस्तान जी फ़ौज जी खे जज़्बे खे वधाइण में हर माण्हू जंहिंजो जेतिरो बि हैसियत हुई उन पंहिंजी हैसियत जे मुताबिक़, तव्हां असांजा यूट्यूबर ॾिसो, सोशल मीडिया इन्फ्लुएंसर ॾिसो, तव्हां असांजा ॿार ॾिसो, यानी जंहिं वटि मोबाइल जी फैसिलिटी हुई हुन पंहिंजी हैसियत जे मुताबिक़ पाकिस्तान जी फ़ौज ऐं पाकिस्तान जी हुकूमत खे मज़बूत करण जी ॻाल्हि कई। त इहो पाकिस्तानी क़ौम साबित करे ॾेखारियो त असांजा पंहिंजा इख़्तिलाफ़ पंहिंजी जाइ ते, पर जेकॾहिं असांजे मुल्क जी तरफ़ को मेरी अखि खणी ॾिसंदो या हिन जी वहदानियत खे चैलेंज कंदो या हिन जी ख़ुदमुख़्तारी ते हमले जी कोशिशि कंदो त असां सभु हिकु आहियूं ऐं हिकु थी उनखे जवाबु ॾींदासीं। उहो ई असां कयो आहे।
जमाई साहब, कुझु असां वटि बि अहिड़ा माण्हू हुया जेके मौक़े जो फ़ाइदो खणण जी कोशिशि पिया कनि। जीअं तव्हां ॾिठो त TTP जा जेके दहशतगर्द आहिनि या BLA सां लाॻापियल जेके हुया, या ख़ुदि PTI में हिकिड़ो धड़ो अहिड़ो बि आहे जेको हिन मौक़े जो फ़ाइदो वठे पियो। त उनखे कीअं पिया ॾिसो, इहो एलिमेंट पंहिंजे हर मौक़े जो फ़ाइदो खणी मुल्क जे ख़िलाफ़ बीहण ते जेको आहे नज़र अचे थो हर मोर्चे ते, त इन्हनि सां बि नबर्द आज़मा थियणु घुरिजे? ॾिसो, मां त इहो सम्झां थो त दहशतगर्दी में केर बि मुलविस हुजे, जीअं तव्हां चयो त TTP या बलोच लिबरेशन आर्मी या केर बि हुजे, दहशतगर्द हूंदो आहे। दहशतगर्द खे दहशतगर्द वांगुरु ट्रीट करे उनखे सज़ा मिलणु घुरिजे, चाहे उहो मुल्क जे कंहिं बि हिसे में दहशतगर्दी करे। छो जो इन दहशतगर्दनि जे पुठियां अक्सरियत जे करे आउं ॻाल्हि कयां त उहा इहा ई जेकी राह आहे इंडिया जी एजेंसी, जेकी फंडिंग बि कंदी आहे, हथियार बि ॾींदी आहे, मोटिवेट बि कंदी आहे, उनजो वॾो हथु हुयो। ऐं हिन दफ़े जेकी सुठी हिकिड़ी ॻाल्हि थी त अफ़गानिस्तान पिणु जेको आहे इन पूरे मामले में तव्हां ॾिसो त हू जॾहिं इंडिया इहा कोशिशि कई, सिखनि ते बि कुझु मिज़ाइल आयूं ऐं अफ़गानिस्तान में बि मिज़ाइल आयूं, त अफ़गान हुकूमत वाज़े तौर ते इहो चई छॾियो त असांखे ख़बर आहे त इहे मिज़ाइल कीअं आया आहिनि ऐं पाकिस्तान जो में हथु न आहे, ऐं जेकॾहिं जंग वधी त असां पाकिस्तान सां गॾु बि ठहंदासीं। हालांकि असांजे जेके आहिनि कुझु इख़्तिलाफ़ ज़रूरु हिन जेको इहे हली रहियो आहे ऑपरेशन, उन्हनि कुझु माण्हुनि जे ख़िलाफ़ु जेके असां चऊं त जेके अफ़गानी दहशतगर्दी में मुलविस आहिनि, बेसिकली हर उन दहशतगर्द के ख़िलाफ़ पाकिस्तान खे सख़्तु एक्शन करणु घुरिजे जेके पाकिस्तान जे आम मासूम माण्हू खे नुक़सानु पहुचाए रहिया आहिनि, पाकिस्तान जे एसेट्स खे नुक़सानु पहुचाए रहिया आहिनि। एक्शन जी थी हिते त थींदो ई थींदो। तव्हांजो दोस्त जेको इंडिया में सोशल मीडिया ते घणो टारगेट पियो करे, इंडिया खे घणो जंग ते त उन आमादा कयो न, पंहिंजा व्लॉग्स ठाहे पाकिस्तान खे कमज़ोर ज़ाहिर करे, ॿुधो आहे उन सां बि मोदी सरकार नाराज़ थी आहे, उन ते बि को गदाई जो पर्चो जेको इंडियन तर्जुमान आहे उन इहो ऐलान कयो आहे मेजर गौरव आर्या जे ख़िलाफ़ त बग़ावत जो असां केस दाख़िल कंदासीं। छो इहो त ब्लू वाइट हुयो, शिकस्त को ब्लू वाइट इन करे हो जो हू हिकिड़ो बदतमीज़ क़िस्म जो इंसानु हो जंहिं पाकिस्तान, ईरान ऐं चाइना जे ख़िलाफ़ अहिड़ी ज़बान इस्तेमालु कई जेके असां ग़लीज़ ज़बान चई सघूं था, बाक़ाइदा यानी कि जेके गारियूं चई सघूं था उन गारियूं बि ॾिनियूं प्रैक्टिकली। पर इहा ॻाल्हि ठीकु आहे त हाणे इंडिया खे इहा ॻाल्हि सम्झ में अची वई त इन क़िस्म जे माण्हुनि जेके पंहिंजी ज़ाती को मफ़ाद हूंदुसि ऐं उनजे लाइ त हुननि ऐलान कयो त हीउ भॻोड़ो आहे फ़ौज जो। यानी मां त इंडियन तर्जुमान जे उन बयान खे हेतिरनि ॾींहंनि खां उहो TV ते बकवास करे रहियो, हिननि खे नज़र न पियो अचे। पर हाणे त उन्हनि इहो बि चई छॾियो त हीउ बुज़दिल हुयो, यानी इहे अल्फाज़ हुननि जा आहिनि त हीउ हिकिड़ो बुज़दिल मेजर हुयो जंहिं जंग जे ख़ौफ़ खां डिॼी करे आर्मी मां रिटायरमेंट वरिती हुई ऐं पोइ वञी MBA करे वञी हिकिड़ो प्राइवेट बिज़नेस करे रहियो। ऐं हाणे इंडियन हुकूमत जेको आहे ऐलान कयो आहे पाण त असां हिन जे ख़िलाफ़ बग़ावत जो बि केस दाख़िल कंदासीं ऐं ॿिया केस बि दाख़िल कंदासीं, छो जो हिन कई मुल्कनि सां असांखे विढ़ाइण जी कोशिशि कई। हिन जी ज़बान जेको आहे सफ़ारती सतह ते जेको आहे हुनजो नोटिस वरितो वियो आहे ऐं हाणे जेको आहे उहो उनजे ख़िलाफ़ असां एक्शन कंदासीं। पोज़ीशन आहे पाकिस्तान जी, दुनिया में जशन पिया थियनि, कंक्लूडिंग कमेंट्स तव्हांजा खपनि त कीअं पिया ॾिसो, मूंखे ॿुधायो त सॼी दुनिया में पाकिस्तान जो मोराल अप थियल आहे। पाकिस्तानी जेकॾहिं हिकु रहंदा, पाकिस्तानी जेकॾहिं इतिहाद इतफ़ाक़ पैदा कंदा, पाकिस्तानी सिर्फ़ु पाण में इहो सम्झंदा त असां पाकिस्तानी आहियूं, हिकु क़ौम थी जॾहिं साम्हूं ईंदा त मां एतिरो चई सघां थो त पाकिस्तानी क़ौम में एतिरो जज़्बो आहे, एतिरो जोश आहे, बलबलो आहे, एतिरा महिनती आहिनि जो हू दुनिया जे कई मुल्कनि जेके सुपर पावर जी ॻाल्हि थो कयां, हींअर बि पाकिस्तान त ख़ैर दुनिया जे कई मुल्कनि खां काफ़ी मथे आहे, पर जेकॾहिं असां सभु हिकु थी वञूं, हिकु नज़रिए हिकु सोच सां गॾु पंहिंजे मुल्क जे निज़ाम खे हलायूं त मां सम्झां थो त पाकिस्तान दुनिया जे सुपर पावर मुल्कनि खां बि वधीक ताक़तवर थी सघे थो। असांजी सिर्फ़ु बदकिस्मती इहा आहे जो असांजा कुझु माण्हू जेके आहिनि उहे पंहिंजे मफ़ाद जे करे पाकिस्तानियत खे नुक़सानु पहुचाईंदा आहिनि, पाकिस्तान खे नुक़सानु पहुचाईंदा आहिनि, पाकिस्तानी इदारनि खे नुक़सानु पहुचाईंदा आहिनि। त पाण में इख़्तिलाफ़ हुजणु घुरिजनि, पर जॾहिं इन क़िस्म जी का ॻाल्हि अचे, जीअं हिन दफ़े असां हिकिड़ो अहिड़ो जस्टिस पेश कयोसीं जेके बि पाकिस्तानी न सिर्फ़ु पाकिस्तान में बल्कि दुनिया जे जंहिं हिसे में बि रही रहिया आहिनि, उन्हनि सभिनी जेको आहे पंहिंजी दुआउनि जे ज़रिए, पंहिंजे सोशल मीडिया जे ज़रिए पंहिंजी फ़ौज जी हिमत वधाई ऐं उन सां इहे नतीजा तव्हांखे मिली विया आहिनि। जेकॾहिं फ्यूचर में बि असांखे फ़तेह रहणो आहे ऐं असांखे हिन दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि ते राॼु करिणो आहे त असांखे हिकु क़ौम थी
दुनिया खे इहो ॿुधाइणो हूंदो त असांजा इख़्तिलाफ़ पंहिंजी जाइ ते पर मुल्की वदानियत ते असां हिकु आहियूं। त मां सम्झां थो त पाकिस्तान जा जेके 5-6 सुपर पावर मुल्क आहिनि, छो जो हाणे त असांखे पाण मुख़्तलिफ़ को असांखे फ़िज़ा जो बादशाह चई रहियो आहे, को असांजी फ़ौज खे ज़मीन जो बादशाह चई रहियो आहे, को असांजी नेवी खे जेको आहे उहो टाइगर चई रहियो आहे। वग़ैरह अहिड़ियूं शयूं दुनिया जा मुख़्तलिफ़ मुल्क जेके असांखे लक़ब ऐं ख़िताब ॾेई रहिया आहिनि, जेके असां लाइ प्राउड आहिनि। दुनिया में रहंदड़ हर माण्हू पंहिंजो सीनो चौड़ो करे दुनिया जे हर मुल्क खे ॿुधाए सघे थो त मूं वटि ग्रीन पासपोर्ट आहे, मूं वटि उहो हिकिड़ो पासपोर्ट आहे, मां उन मुल्क जी शनाख़्त रखां थो जंहिं पाण खां चोण वधीक आबादी ऐं वसाइल रखण वारे मुल्क ते सबक़त हासिलु कई आहे। इहा असांजी ताक़त जो मज़र आहे ऐं मां दुनिया जे में रहंदड़ सभिनी पाकिस्तानियुनि खे इहो मैसेज ॾींदुसि त तव्हां पंहिंजे सीने खे चौड़ो करे जेके उन्हनि जा इमिग्रेशन हूंदा आहिनि ऐं जेके उन्हनि जा मुल्क आहिनि उहे ॿुधाए सघो था, फ़ख़्र सां ॿुधाए सघो था त असां पाकिस्तान आहियूं, असांखे पाकिस्तानी हुजण ते फ़ख़्रु आहे। जमैर साहब वॾी महिरबानी। नाज़रीन, ऑपरेशन बज़ाहिर जेको बुनियाने मरसूस हुयो त भारत जे ख़िलाफ़, पर इन नाले जो एॾो त बरकत वारो मंज़र नज़र आयो जो दुनिया जो ताक़तवर तरीन मुल्क जंहिंखे असां हमेशह इंटरनल जेका पॉलिटिक्स असांजी मुल्क की उन में इहो ई असां तानो ऐं मेणो ॾींदा आहियूं त पाण डिपेंडेंसी ते था हलूं, IMF हुजे, वर्ल्ड बैंक हुजे, असां उन्हनि जी बेसाखी ते था हलूं। पर पाकिस्तान ॿुधाए छॾियो त असां ख़ुदि मुख़्तियार मुल्क आहियूं, असां कंहिंजे चवण में न आहियूं। पर जॾहिं ॻाल्हि वहदत ते वार जी ईंदी त पाकिस्तान पंहिंजो वजूद बचाईंदे ऐं दुश्मन खे बि कमज़ोर करण जी हैसियत रखे थो। इहो ई सबबु आहे त इहो ई अमेरिका जेको प्री अटेम्प्ट्स जेके आहिनि ख़ामोश हुयो ऐं डिप्लोमेटिक कोर तां उहो इनिशिएटिव वठे पियो, पर जॾहिं पाकिस्तान जेको आहे अटैक कया ऐं रिटालिएशन लेवल पंहिंजो शो कयो, उन खां पोइ फौरी तौर ते अमरीकी सदर इन ते ट्वीट कयो, ॿिन्ही मुल्कनि जी क़यादतुनि सां ॻाल्हायो ऐं इहो बावर करायो त जेकॾहिं इहा जंग थिए थी त वॾो नुक़सानु थींदो ऐं पाकिस्तान जो वजूद तस्लीम कंदे अमेरिका पहिरियों भेरो कश्मीर खे बि ऑफिशियली डिस्कस करे पियो ऐं सुपर ताक़त तव्हांजे पाकिस्तान खे, असांजे पाकिस्तान खे उन स्टेज ते अची बीहारे छॾियो त अचो वेहो ॻाल्हायो ऐं मसइलनि हल कयो। त इहा असांजी दुनिया में फतेह आहे ऐं इन जो जशन ज़ाहिर आहे, हर ॾींहुं मल्हाइणु घुरिजे, अलाह जो शुक्र अदा करणु घुरिजे। हिन प्रोग्राम में फ़िलहालु एतिरो ई, सुभाणे वरी प्रोग्राम कंदासीं ऐं मूड हूंदो जमाई साहिब जो त इंडिया ते ॻाल्हायूं या आलमी लेवल ते ॿिया इशूज़ आहिनि, मुल्की लेवल ते ॿिया इशूज़ आहिनि, उन ते ॻाल्हायूं। तेसिताईं इजाज़त, अलाह भाई।